अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ताज़ा तरीन अपडेट न्यू मेहर रिपोर्ट मोहम्मद अली शेख मेहर जागरता फ़ोम मेहर पारा नामियारे अवामी इनकलाबी ऐं क़ौमी शाइर उस्ताद बुखारी जी 28वीं वरसी मल्हाई वई। तक़रीब में शाइरन, अदीबन, वकीलन, सहाफ़िन ऐं सिविल सोसाइटी जे नुमाइंदन शिरकत कई। उन मौके ते उस्ताद बुखारी जे तस्वीर आडो गुल रखी मेणबत्तियूं बारे खेस भेटा पेश कई वई। तकरीब के खिताब कंदे जागरता फ़ोम जे सदर वकील सईद अहमद पंवर, क़ौमी अवामी तहरीक जे मरकजी नायब सदर वकील मुनव्वर जतोई, ताहिर महजून भट्टी, अतहर आदर्श सोलंगी, गुलाम हुसैन पंवर, मंजूर महेसर, एडवोकेट इमरान अली रेपर, राजा अतहर पंवर, अली शेर गोरड़, इमा अहमद खान, डॉक्टर GM मगसी ऐं ॿियनि खिताब कंदे क़ौमी अवामी इनकलाबी शाइर हो। हुन जे हर बेत में सिंध सां मोहब्बत जो दर्द शामिल आहे। उस्ताद बुखारी पंहिंजी शाइरीअ में निज अवामी लफ़्ज़ इस्तेमाल कया। हू ज़ुल्म, तलाफ, वेड़ ऐं जिदोजहद जो दर्स ॾिए थो। हू सिंध परस्त शाइर हो। हुन जी शाइरीअ में सिंध सां मोहब्बत शामिल हुई। संदसि शाइरीअ में धरतीअ सां प्यार, रूमानियत शामिल हुई। संदसि शाइरी सिंध जे झरझंग में पढ़ी, ॿुधी ऐं ॻाई वञे थी। हुन जे शाइरीअ में सिंध, वतन, धरतीअ सां प्यार, हिम्मत, जोश, प्यार, जिदोजहद, उत्साह जो सबक मिले थो। उस्ताद बुखारीअ जी शाइरीअ में फ़िक्री तरह सिंध शामिल आहे। सिंध के अज भी उस्ताद बुखारी जड़न शायरन जी ज़रूरत आहे। उस्ताद बुखारी जो नालो ऐं संदसि शायरी सदिन ताईं ज़िंदा रहंदी। तक़रीब में नाले वारी सूफ़ी फनकार खालिद भट्टी उस्ताद बुखारी जी शायरी गाए तक़रीब में शामिल माण्हुनि ते सहर तारी करे छॾियो। उन मौके ते क़रारदाद पास करे घुर कई वई त सिंध सरकार उस्ताद बुखारी जे नाले सां हिकु इदारो क़ाइमु करे उस्ताद जो अणछपियल मवाद किताबनि जी सूरत में आंदो वञे।